बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह शूरा रुकू नंबर 1। हामीम ऐन सीन काफ़। ग़ालिब हिकमत वारो अल्लाह अहिड़ी तरह तो ॾांहुं वही मोकिले थो ऐं उन्हनि ॾांहुं बि जेके तोखां अॻु हुआ मोकिलींदो रहियो। जेकी आसमाननि में आहे ऐं जेकी ज़मीन में आहे सो सभु संदसि आहे ऐं उहो सभ खां मथां हूं ऐं वॾो आहे। ख़ुदा जी दहशत खां आसमान पंहिंजे मथां सुत थी फाटंदा ऐं मलाइक पंहिंजे पालणहार जी साराह सां गॾु पाकाई बयानु कंदा आहिनि ऐं जेकी ज़मीन में आहिनि तिन लाइ बख़्शिश घुरंदा आहिनि। ख़बरदार बेशक अल्लाह ई बख़्शणहार महिरबान आहे। ऐं जिन उन खां सवाइ ॿिया दोस्त वरिता आहिनि तिन ते अल्लाह निगहबान आहे ऐं तूं मथनि को ज़िम्मेवार न आहीं। ऐं अहिड़ी तरह तो ॾांहुं अरबीअ ॿोलीअ में क़ुरान वही कयोसूं त मके वारनि ऐं संदसि आस पास वारनि खे ॾोॼारी ऐं क़यामत जो ॾींहुं जंहिं में को शक न आहे तंहिंखां पिणु ॾोॼारी। हिकु टोली बेश्त में ऐं ॿी टोली दोज़ख में हूंदी। ऐं जेकॾहिं अल्लाह घुरे हा त सभिनी खे हिकु टोली करे छॾे हा, पर जंहिंखे घुरे तंहिंखे पंहिंजी ॿाझ में दाख़िल कंदो आहे। ऐं ज़ालिमनि जो न की को दोस्त ऐं न की को मददगार आहे। अल्लाह खां सवाइ ॿिया कारसाज़ करे वरिता अथनि छा? छो त अल्लाह ई कारसाज़ आहे ऐं उहो ई मुअनि खे ॼारींदो आहे ऐं उहो सभु कंहिं शइ ते वस वारो आहे।